ॿुधंदे बुनियानुम महसूस दुश्मन थींदुई धक महसूस ॿुधंदे बुनियानुम महसूस दुश्मन थींदुई धक महसूस मुहंबर किरंदे दक़यानोस दुश्मन थींदुई धक महसूस मुहंबर किरंदे दक़यानोस दुश्मन थींदई धक महसूस दुश्मन थींदुई धक महसूस काफ़िर तो ते मुंहिंजे फौज ने कारी ज़रब लगाई काफिर तो ते मुंहिंजे फौज ने कारी ज़रब लगाई होश ख़ता थी विया अॼु तुंहिंजा तो ते शामत आई ॾिस हाणे मूदी मन होस दुश्मन थींदुई धक महसूस दुश्मन थींदुई धक महसूस मुहंबर किरंदे दक़यानोस दुश्मन थींदुई धक महसूस दुश्मन थींदुई धक महसूस पाकिस्तानी फौज असांजी पहिरियों नंबर आहे दिल्ली बम्बई लखनऊ तुंहिंजो ख़ैरु नहाणे आहे पकड़िया तुंहिंजा सभु जासूस दुश्मन थींदुई धक महसूस पकड़िया तुंहिंजा सभु जासूस दुश्मन थींदुई धक महसूस मुहंबर किरंदे दक़यानोस दुश्मन थींदुई धक महसूस ॿुधंदे बुनियानुम महसूस दुश्मन थींदुई धक महसूस मुस्लिम आहियूं मर्द मुजाहिद डिॼंदा हरगिज़ न आहियूं हथियारनि खे पंहिंजे सिर जो ज़ेवर चवंदा आहियूं मुस्लिम आहियूं मर्द मुजाहिद डिॼंदा हरगिज़ न आहियूं हथियारनि खे पंहिंजे सिर जो ज़ेवर चवंदा आहियूं हूंदी शहादत जी आचूस दुश्मन थींदुई धक महसूस हूंदी शहादत जी आचूस दुश्मन थींदुई धक महसूस कारी ग़ुलामी मुर्तज़ा मुंहिंजी फ़ौज निराली इंशा अल्लाह दुश्मन खे हू ॾींदी सबक़ मिसाली कारी ग़ुलामी मुर्तज़ा मुंहिंजी फ़ौज निराली इंशा अल्लाह दुश्मन खे हू ॾींदी सबक़ मिसाली खाकी वर्दीअ में मलबूस दुश्मन थींदुई धक महसूस खाकी वर्दीअ में मलबूस दुश्मन थींदुई धक महसूस मुहंबर किरंदे दक़यानोस दुश्मन थींदुई धक महसूस ॿुधंदे बुनियानुम महसूस दुश्मन थींदुई धक महसूस दुश्मन थींदुई धक महसूस